अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेण खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी, जंहिंजा अचण वारा एपिसोड हाई लेवल जा थियण वारा आहिनि। पहिरियों सभिनी दोस्तनि खे चवंदो शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हलूं था अॼु अपडेट की तरफ़। दोस्तों तव्हां ॾिठो त कहिड़े हिसाब सां सांवल हिननि खे बचाए वरितो रावल ऐं दिलावर खे, न त इहे दुख थी वञनि हा अकबर ख़ान जी ऐं जाबर जे हमले में। हाणे इहे सांवल खे दुआऊं कंदा ऐं हुन अकबर ख़ान ॻोल्हींदो त कहिड़ी असां को ग़लती थी जंहिंजी वजह खां काथे असांखां कोताही थी त रावल वारा बची विया ऐं रावल वारनि खे इहा इंफॉर्मेशन कीअं कंहिं ॾिनी ऐं हू एतिरी तयारी करे हिते कीअं पहुता। छा असांजो जेको विच में जासूस आहे, गद्दार आहे, उहो भला असां सां गद्दारी त न करे वियो, उन त न ॿुधाए छॾियो मंसूर ख़ान खे त अकबर ख़ान तुंहिंजे मथां हमिलो करण वारो आहे। अहिड़े हिसाब सां उहो हाणे इंक्वायरी वग़ैरह बि कंदो, हेॾे होॾे हामा बि हणंदो इहो अकबर ख़ान। चवण जो मक़सदु इहो आहे त ड्रामे में हाणे अचण वारे एपिसोडनि में कुझु नवाण तव्हांखे वरी ॾिसण वटां मिलंदी ऐं पोइ ड्रामे में वठ पाजा बि थींदी। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।